अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो आम ॿारनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। दोस्तों सोजरा खान ऐं यूसुफ इहे पाण में हमेशह लाइ दुश्मन थी पवंदा। हाणे जो कमदार हाणे हिननि खे विढ़ाए चुको आहे, हिननि जे विच में मलाखड़ो मची चुको आहे। तो हाणे तव्हां मज़ो ॾिसंदो त हाणे इंशाल्लाह अहिड़े तरह सां ही ड्रामो वधाईंदा ईंदा अॻिते। ऐं कमदार इन्हनि जे विच में झेड़ो कराईंदो ईंदो, केॾी महिल उनखे डंडा हणंदो ऐं केॾी महिल उनखे डंडा हणंदो। ऐं ॿिए पासे यूसुफ जी घरवारी यूसुफ खे चवंदो त तूं पिणे खां ज़मीन न लिखी, हू वीचारो हिन दुनिया मां लाॾण करे वियो, तूं हुन खां ज़मीन लिखाराए वठी आहे त इंशाल्लाह अॼु हुन में असां कब्ज़ो करे वेहूं हा। त यूसुफ इहो ॻाल्हि ॿुधी यूसुफ परेशान थी वेंदो त मूं वॾी ग़लती कई। ऐं ॿिए पासे कमदार रेस खे चवंदो त तूं हाणे जल्दी जल्दी मुंहिंजी शादी करा, सो बि सोजरे जे घर मां। हर हाल में इन सनम खे हासिल कंदुसि, छो जो सनम मुंहिंजी दिलि बणिजी वई आहे। ऐं रेसिन खे चवंदो त हा तुंहिंजी हाणे जल्द शादी कराईंदासीं, रुॻो सोजरो अचे। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़